साहब सलाम वालेकुम। सलाम। साहब ये मुखे पंहिंजो इजाज़त ॾियो त मां ॻोठ वञा। शोभा करंटीना सेंटर ड्यूटी ॾुखी थी लॻई आहे। न सही करंटीना सेंटर जो ड्यूटी ॾुखियो न आहे, पर गुज़िरियल साल मां इम्तिहान ॾिनो CSS जो, उनजो रिज़ल्ट अची वियो आहे, मुंहिंजो नालो लिखियो पियो अथव साबिर। साबिर बतो नालो साबू आहे न? साबू प्यार में सॾींदा आहिनि साईं, उहो साबिर नालो आहे मुंहिंजो, साबिर। CSS हाँ सही हो, हे ॾिसो ॿुधनि खे छॾियो, ज़ात खे बि छॾियो, हे ॾिसो साबिर पढ़ो बसि, ज़ात खे बि छॾियो। ज़ात त लिखियल ई न आहे, और साबिर तुंहिंजो नालो आहे? जी जी आहे नालो त आहे, बराबरि तुंहिंजो नालो लिखियल आहे। इहा त वॾी ख़ुशीअ जी ख़बर तूं ॿुधाए छॾी यार। तोखे त गुलनि जा हार पाराए छॾे न ते। अरे छोकिरा संतरे, न सही अरे गुलनि जा हार वठी आयो, घोटकी जा पेड़ा बि वठी अचायो, हथ मिठो कयो यार। साईं छॾियो, तकलीफ़ न कयो, गुलनि जे हारनि खे छॾियो, मिठाई खे। मां ॻोठ वञा, इजाज़त ॾियो त उन्हनि खे ॿुधायां ख़ुशख़बरी, अबो मां ख़ुशि थींदा। न अरे ईअं की असां तोखे बाक़ाइदे प्रोटोकॉल सां छॾे ईंदासीं ॻोठ हली करे। हे त ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि ॿुधाई अथई। बाक़ाइदे हिकिड़ो मिंट मां रुॻो SSP साहब खे इतला कया, छॾियो बसि माण्हू WhatsApp ते ॿुधाए छॾिया। छॾियो हलो, पर मां शर्मिंदो थींदुमि, न ॿुधायो साईं ॿियनि खे। बाबा वो ख़ुशि थींदो पाण, मथां वो पाण ऑफिस में घुराए थो कि गुलनि जा हार पाराए। ॾिसो न साईं, मां मैसेज कर थो छॾियां SSP साहब खे, हूंदो मसरूफ़। साईं WhatsApp ते छॾियो ॿुधायांसि थो साहब खे, शर्मिंदो थींदुमि मां CSS जो इम्तिहान ॾिनो आहे। attempt CSS exam, now he is ASP सिंध पुलिस। वाह, हे से मैसेज वयो। हाँ मिठाई वठी आहे, मूंखे ॾे हेॾे ॾे। हा हार बि अची आहे, इहो घोटकी जा पेड़ा बि ॾिजांइ सर, हे तव्हांजे लाइ हार आहे। छोरा फोटू कढजाए ॾे, फोटू। मिठाई ॾे, मिठाई पेड़ा वठी आवा न, पेड़ा। हा सही है, पेड़ा घोटकीअ जा पेड़ा खाओ साईं, पेड़ा खाइणा पवंदव, इहे न के थोरो खाओ। वाह ASP साहब थी वियो हाणे। मीडिया खे ख़बर पइजी वई छा? हेलो जी सर, साईं शान मोहम्मद शहर साहब छा हाल आहे? जी साईं, मां न्यूज़ चैनल जो रिपोर्टर शान मोहम्मद शहर थो ॻाल्हायां। अवां खां कंफर्म करणो हुयो त छा वाकई अवांजो सिपाही ASP थी वियो आहे? हाँ साईं, शान मोहम्मद शहर साहब बिल्कुलु कंफर्म न्यूज़ आहे। साहब मुंहिंजे साम्हूं बीठो आहे। हा इहा ॻाल्हि बिल्कुलु 100% असली सची आहे। चओ त मां तव्हां रिज़ल्ट जी कापी बि मोकिलियां। हा इहा त मूं वटि बि आहे, पर मूं सोचियो त पहिरियां अवां खां कंफर्म कयां, पोइ त न्यूज़ ब्रेक कयां न। साईं तव्हां मूंखां छा, SP साहब खां बि भली वॾी पुछी ॾिसो, बिल्कुलु कंफर्म न्यूज़ आहे। उन बि मूंखे फ़ोन कई, मां चयो साईं मां तव्हांखे रिपोर्ट ॾियां थो पुछी करे साबूअ खां, मतिलबु साबिर साहब खां। हा अच्छा साईं, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, इहो ब्रेकिंग न्यूज़ हलायो त मिड़ई मुंहिंजो नालो खणिजो हुन में, त मूं वटि इहो सिपाही आहे थाणे ते। हा मिड़ई, हा महिरबानी थींदी। हा ठीकु आहे, मां SSP साहब खां बि कंफर्म करे थो वठां। ठीकु आहे साईं, ठीकु आहे। नाज़रीन, हिते तव्हां सां हिकु ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त सिंध जे हिकु नंढड़े ॻोठ सां तालुक़ रखंदड़ पुलिस कांस्टेबल CSS जो इम्तिहान पास करे ASP बणिजी वियो आहे। वधीक तफ़सील पुछूं था असां पंहिंजे नुमाइंदे शान मोहम्मद शहर खां। जी शान मोहम्मद, छा तफ़सीलात आहिनि? जी रशीदा, ही हिकु थाणे जो सिपाही आहे जेको CSS जो इम्तिहान पास करे ASP थी वियो आहे। SHO पंहिंजूं तस्वीरूं बि सोशल मीडिया ते रखियूं आहिनि उन सां गॾु। अच्छा शान मोहम्मद, इन ते ॿियनि अहलकारनि जो छा चवणु आहे इन बाबति? ॿियनि अहलकारनि में ख़ुशीअ जी लहर अची वई आहे। मूं उन थाणे जे SHO खां बि तस्दीक कई आहे, जंहिं ॿुधायो त बिल्कुलु इहो सिपाही जेको हाणे ASP बणिजी वियो आहे, उहो साणसि गॾु बीठल हुयो। शान मोहम्मद शहर साहब, छा इन ॻाल्हि जी तस्दीक SSP बि कई आहे? जी बिल्कुलु, मुंहिंजी उन्हनि सां बि ॻाल्हि थी आहे। SSP साहब जो चवणु आहे त सिपाही बराबरि असां वटि आहे, ऐं SHO उन्हनि खे बि पक ॾिनी आहे त सिपाही साबू हाणे ASP साबिर थी वियो आहे, ऐं इहा रिपोर्ट ठाहे मथे पंहिंजे आला अमलदारनि ॾांहुं बि मोकिले छॾी आहे। जी वॾी महिरबानी अव्हांजी शान मोहम्मद शहर साहब। जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया हुआसीं त सिंध जे हिक नंढड़े ॻोठ में
कांस्टेबल आहे जंहिं CSS जो इम्तिहान पास करे ASP बणिजी वियो आहे ऐं इन ख़ुशीअ जी लहर अची वई आहे। उतां जे अमलदारनि में आला अमलदारनि उन्हनि खे गुलनि जा हार बि पाराया ऐं मिठाई बि खाराई ऐं प्रोटोकॉल सां उन्हनि खे कोठ बि छॾे आया। अरे वाह वाह, शान मोहम्मद शहर जी रिपोर्ट साईं, वाह जी कमाल, वाह वाह, सचो साहब या मारी निमाज़ न ख़बर या तव्हांजी मारी निमाज़ साईं। हा साईं, हाणे तव्हांखे हलो त घर छॾे अचो प्रोटोकॉल सां बाक़ाइदे। तव्हां साईं ASP थी विया हो, हाणे अचो साईं, ईअं न छॾींदा त तव्हांखे बाक़ाइदे 2-3 गाॾियूं तव्हां सां हुंदियूं, ॻोठ हली करे उनखे मिठाइयूं खारायूं। अचो अचो, प्रोटोकॉल आहे, प्रोटोकॉल तव्हांखे ॾींदा, अचो साईं। एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। जी नाज़रीन, हिते तव्हांखे हिकु ॿी ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिपाही जेको ASP बणिजी वियो हुयो उन मामले हिकु ड्रामाई रुख अख़्तियार करे वरितो आहे। ख़बर पई आहे त CSS जो इम्तिहान पास कंदड़ सिपाही साबिर न पर उन जो नाले भाई साबिर हुसैन आहे जेको हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी साबिर साहब, क्या कहना चाहेंगे आप? जी, मेरा नाम साबिर हुसैन है और ये CSS का एग्ज़ाम जो है वो मैंने दिया था। ये रिज़ल्ट तो मेरे पास 4 दिन पहले ही आ गया था, लेकिन शायद नाम की कोई कन्फ्यूजन हो गई है आप लोगों को, और हर न्यूज़ चैनल पर देखें तो यही न्यूज़ चल रही है। ऐसी कोई बात नहीं है, वो साबिर हुसैन मैं हूँ और मेरा भी उसी शहर से ताल्लुक़ है, तो शायद इसी वजह से कन्फ्यूजन हो गई है। अरे 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 ये छाड़े हा तो करे ॾिनो CSS जो इम्तिहान। हा ASP साहब इंक्वायरी कई आहे, उन ॿुधायो त तो त करे ॾिनो ई न आहे CSS जो इम्तिहान। मूंसां कूड़ छो ॻाल्हाए हेॾे? साईं, मसइलो इहो आहे जो बसि माण्हू परेशान लॻा पिया, बीमारी खां ॾाढी बीमारी लॻी पई, माण्हू ॾाढा परेशान आहिनि। मां चयो थोरी तफ़री थी वेंदी, असांजी बि मोकल थी वेंदी इन बहाने सां। मां इन जे लाइ साईं मूंखे माफ़ु कयो। मां किथे मां मैट्रिक जो इम्तिहान न ॾिनो आहे साईं, ज़िंदगी में मां पढ़ियो ई न आहियां। इहा त नौकिरी कीअं मिली आहे? बोतार जी महिरबानी आहे असां ते। बोतार जा पुट, तूं तफ़री ॾींदो थो अथे माण्हुनि खे, तूं असगर खोसो आहे, तफ़री थो ॾींदो अथे। हा, तुंहिंजे हिकिड़े कूड़ ॾिठई केतिरनि माण्हुनि जा पटका धूड़ कराए छॾिया। साईं बसि हाणे छा पुलिस वारो नथो करे सघे का तफ़री साईं? पुलिस वारो नथो करे तफ़री। हाणे ASP साहब कयो आहे मूंखे बि सस्पेंड, ऐं तोखे बि कयो अथई क्वार्टर घाट, पुट हल हाणे लॉकअप में हली तफ़री कजांइ। साईं इन में हाणे कहिड़ी जेल जी इन में ते? अरे हिनखे क्वार्टर घाट कयो अथई। साईं मां कहिड़ो क़तल कयो आहे साईं? कूड़ ॻाल्हायो अथई, महकमे सां कूड़ ॻाल्हायो अथई। साहब तव्हां ॿुधो ई न पिया, तव्हां सही पढ़ो था न हुनखे साहब। अरे मां त नालो पढ़ियो, तूं अची मूंखे चयो न त मुंहिंजो नालो आहे, कूड़ ॻाल्हाए मूंसां। अरे वठो घणो लॉकअप। दोस्तों, अवां ॾिठो त कीअं हिकु माण्हूअ जे कूड़ ॻाल्हाइण ते केतिरनि माण्हुनि जा पटका धूड़ थी विया, छो जो सच हमेशह निर्वार थींदो आहे ऐं कूड़ जे मुंहं में धूड़ पवंदी आहे। इन करे जॾहिं बि ॻाल्हायो सच ॻाल्हायो। अगर आपको हमारी ये वीडियो क्लिप पसंद आई है तो बराए मेहरबानी हमारा ये YouTube चैनल सोहराब सुमरो सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और कमेंट्स भी दें। और हाँ, बेल आइकन का बटन ज़रूर दबाइएगा।